शैउन कद नसीतुहु फअरादुहु फअज़कुरुहु कमा यज़कुरुर रजुलु वजहर रजुल इज़ा गाब अन्हु। हज़रत हुज़ैफ़ा तो फरमाए जॾहिं को मामलो थींदो हुयो ॻाल्हियूं निकिरंदियूं हुयूं असांखे यादि ईंदो आहे त ओ फिलाणे ॾींहुं महबूबन जेको कान व मां यकून जो इल्मु सेखारियो उन में हीअ ॻाल्हि बि फरमाई हुई। चओ सुभान अल्लाह। चए थो जियां के माण्हू खे ॾिसो पोइ हलियो वञे कंहिं ज़माने खां बाद में उहो तव्हांखे मिले न तव्हांखे यादि ईंदो इहो फिलाणो माण्हू फिलाणे वक़्तु मूंसां मिलियो हुयो। थींदो आहे न कॾहिं को माण्हू तव्हां सां मिले पोइ वक़्तु गुज़रे साल गुज़रनि अचानक उहो माण्हू साम्हूं अचे तव्हांखे यादि ईंदो ओ फिलाणी जॻह ते विठल साईं आयो तकरीर करण जे लाइ इहो माण्हू जलसे में मूं ॾिठो हुयो। मिसाल सम्झाइण जे लाइ हज़रत हुज़ैफ़ा तो फरमाए महबूबन असांखे सभु शयूं ॿुधाए छॾियूं इल्म जो काथो त ॾिसो न। असां में को आलिम थे मुफ्तियात मुफ्ती जी सनद हासिल करण वारो माना उहो इल्म फिक़ह जो माहिर समझो था। शेखुल हदीस सॾींदा आहियूं माना इहो इल्म हदीस जो माहिर। मुफ़स्सिर सॾींदा आहियूं मुफ़स्सिर माना इहो इल्म तफ़सीर जो क़ुरान जो आलिम आहे बस इन वटि क़ुरान जो इल्म आहे। डॉक्टर उनके सॾिबो आहे जेको मेडिकल साइंस के पढ़े साईं मुंहिंजा फ़िलासफ़र उनके सॾिबो आहे जेको फ़लसफ़े के पढ़े। इंजीनियर उनके सॾिबो आहे जेको इंजीनियरिंग जी साइंस पढ़े इल्मुल अबदान पढ़े साईं मुंहिंजा इल्म हयातियात पढ़े वो हिकड़े सब्जेक्ट में माहिर थींदो आहे। पर मदीने जो ताजदार अल्लाह हर शय जो कायनात में जो कुछ थियो थींदो थे पियो जा शय मौजूद आहे ज़र्रे ज़र्रे जो अल्लाह पंहिंजे हबीब के इल्म ॾेई छॾियो आहे। न चई सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद मातली वारे दिल पर साईं फरमायो इल्म तो वट कान यकूं जो हुक्म तो वट कुन फयकूं जो। ओ इल्म तो वट कान यकूं जो हुक्म तो वट कुन फयकूं जो। आही नूरी नबी निर्वार तू आही सुहणो नबी सरदार तू मुझा सुहणा नबी मुझा प्यारा नबी। ओ तुझे अचण सां सब जग जुड़िया सिज चंड कतियूं ऐं गुल टिड़िया। आही सुहणो नबी सरदार तू आही नूरी नबी निर्वार तू मुझा सुहणा नबी मुझा प्यारा नबी। चओ सुभान अल्लाह। सही मुस्लिम शरीफ जी रिवायत था हजरत सैयदना अमर बिन अख्तब रदी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे चे तो सल्ला बिना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल फज्र हिकड़े दिहाड़े फज्र नमाज मदीने वारे साईं सां गॾु पढ़ी सी। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। सुबुह जी हीर लगंदी आहे न सुबुह जो पहर ॾाढो भलो पहर 24 कलाकनि में जेको फज्र जो टाइम आहे न बेहतरीन वक़्तु आहे इबादत जे लाइ बि अल्लाह खे राज़ी करण जे लाइ बि रिज़्क़ जे लाइ निकिरण जे लाइ बि। मदीने वारे साईं फरमायो जेॾी महिल सिज उभरण ताईं सुम्हंदा न कयो छो त उन वक़्तु अल्लाह रोज़ी लिखंदो आहे। जेको माण्हू सुम्हे थो न फज्र महिल सुम्हे थो उहो गोया के उन ॾींहं जी रोज़ी पंहिंजी विञाए थो छॾे। सुबुह जो सुम्हंदा न कयो सुबुह जी निंड ख़राब शइ फज्र नमाज पढ़ो वेही अल्लाह जो ज़िक्र कयो वेही तिलावत कयो जो इन टाइम ते अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थींदो आहे।
इन फजर जे टाइम ते हिकड़ा जेके रात जा मलाइक आहिनि उहे वापस वेंदा आहिनि, ॾींहं जा मलाइक लहंदा आहिनि। सुभान अल्लाह। रात जा मलाइक हेठ वेंदा आहिनि वापस, ॾींहं जा मलाइक लहंदा आहिनि। उहे जेके मलाइक वेंदा आहिनि न, माण्हू मगरिब नमाज पढ़े, फजर नमाज पढ़े न, मगरिब जो मलाइक लहंदा आहिनि रात वारा, फजर जो वेंदा आहिनि। ये जेॾी महिल मलाइक लहन ऐं वञनि त उन वक़्तु तूं निमाज़ में मसरूफ़ हुजी, क़ुरान में, अल्लाह जे ज़िक्र में। उहे मलाइक अल्लाह खे वञी चवंदा आहिनि, मुंहिंजा मौला आया हुयासीं ज़मीन ते, तुंहिंजा बाना उन वक़्तु ॾिठोसीं त तुंहिंजी इबादत में मसरूफ़ हुया, जेॾी महिल वापसि वञूं पिया त उन वक़्तु बि अल्लाह ॾिठोसीं तुंहिंजी इबादत में मसरूफ़ हुया। सुभान अल्लाह। बाक़ी साईं असांजो हाल अहिड़ो आहे जो सुम्हंदासीं त घोड़ा खपाए सुम्हंदा आहियूं। हाँ, शादी थियल न आहे त अबो अम्मा पानी जो बाल्टो मथां हारींदा हुए, शादी थियल आहे त पोइ ज़ाल लतूं हणी उतारे तॾहिं भबरा न उथे। उथी मेरे भागा वञ कमाए अचे, कमाए कहिड़ो कमाए, महांगाई लगी पिया, छा कमाए खाराए। बैठा हूंदा घर में, सुता पिया हूंदा, सुस्त माण्हू। कमाई जी मेहनत पाण खां कोन पुॼे, ॾोह हुकुमराननि जो त महांगाई करे छॾी। मेहनत कयो, मजदूरी कयो, कोशिश कयो, जेको वहे सो लहे। जुल्म त कयो आहे हुकुमराननि, पर तूं बि त कुछ मेहनत कर न, पान सुधार, पंहिंजे मुआशरे के सुधार, मेहनत कर। असां में 10 ॼणा खाईंदा, हिकिड़ो कमाईंदो। बाबो वेठो आहे, न पुट कोन कमाईंदा, बाबो वेठो आहे खाराईंदो। हाय बाबो वेठो आहे, बाबे खां बग़ैर त बाबा जहान आहे ई कोन्हे को। बाबो कमाए थो, बाबो न हूंदो अले छा थींदो। छा थींदो पुट, तोखे कमाइणो पवंदो, ॿियो छा थींदो। पीउ जे आसरे ते वेठो हूंदो, वॾे भाउ जे आसरे ते वेठो हूंदो, उथी मेहनत मजदूरी छो नथो करी, वञी कोशिश छो नथो करी। मदीने वारे साईं फरमायो, जेको हलाल रोज़ी जे लाइ उथी कोशिश करे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खुद हुन जी मदद फरमाईंदो आहे। वापार करण वारो माण्हू वापार थो करे, मदीने वारे साईं फरमायो, खपाए बटाला ऐं भिंडियूं थो, वांगण ऐं पटाटा तो सब्जी खपाइण वारो आहे। ईमानदारी सां वापार करे, इहो वापारी क़यामत जे ॾियारे मूं मोहम्मद करीम सां गॾु जन्नत में वेंदो। न चई सुभान अल्लाह। वापार में इज्जत आहे। मदीने वारे साईं व्याज हराम कयो आहे, तिजारत हलाल कई आहे। तो कोशिश कर, तू मेहनत कर त अल्लाह तोखे अजर ॾे न। ऐं मदीने वारे साईं फरमायो, जेके सुबुह जे टाइम ते, सुबुह जे टाइम ते, फजर जे टाइम ते पंहिंजे कम जे लाइ निकिरंदा आहिनि न, कोशिश जे लाइ, मेहनत मजदूरी जे लाइ, सुबुह जो फजर पढ़ी निकिरंदा आहिनि, सॼे ॾींहं में अल्लाह उन्हनि खे बरकतूं अता फरमाईंदो आहे। हाणे साईं कम ई उल्टो थी वियो आहे। सॼो ॾींहुं सुता पिया हूंदा, ओ 12-1 बजे अचे दुकान खोलींदा, पोइ वरी ईंदा, साईं नूर शाह तावीज़ लिखी ॾे, बरकत नथी पए। तू नबी जी सुन्नत ते अमल कर त साईं जो तावीज़ बि तो ते असर करे न। हाँ दा समझो था, हाल कोन था समझो, ॻाल्हियूं ॻरियूं आहिनि, अलाह करे तव्हांजे दिल दिमाग़ में वेहनि। ओ असांजो खैरपुर नाथन शाह शहर आहे, दरिया जे परियां खैरपुर नाथन शाह, हिते बुज़ुर्ग रहंदो हज़रत साईं मोहम्मद इस्माइल। हा हा, प्रिया लोहे वारो न, ॿियो आहे मोहम्मद इस्माइल नालो हुयसि, छा हुयसि साईं। वो बुज़ुर्ग वटि आयो तावीज़ लिखाइण जे लाइ, साईं तावीज़ लिखी ॾे। छो बा, चई साईं ज़ाल कोन थी ठहे, तावीज़ लिखी ॾे। ज़ाल कोन थी ठहे, तावीज़ लिखी ॾे। बुज़ुर्ग पेन पनो खयो, तावीज़ लिखण शुरू कई। अधु तावीज़ लिखी, पुछा कई अबा निमाज़ पढ़ंदो ही। उन खां तावीज़ लिखण वारे खां साईं पुछा कई अबा निमाज़ पढ़ंदो ही। साईं निमाज़ कोन पढ़ंदो आहियां। बुज़ुर्ग तावीज़ वेड़े रखे छॾियो, चवा वञ निमाज़ पढ़, मुझो तावीज़ असर कोन्हे। खुदा जो वास्तो सही तावीज़ लिखी दे, ज़ाल सिर थींदी है, मेहरबानी कर। दंद कढो था, तहां ख़बर लॻो तो हथ लॻल आहे, वॾो टहक ॾेई खिलिया। सुभान अल्लाह। सभिनी जो हाल इहो आहे, परेशान न थियो। तवज्जो, जी साईं मेहरबानी करे तावीज़ लिखी दे, ज़ाल मारे थी, ठहे ही नथी, खुदा जी बानी। साईं जन फरमायो अबा तू अल्लाह सां कोन तो ठही, ज़ाल तो सां कीअं ठहंदी।
नमाज न तो पढ़ी रब सां कोन थो ठही तो सां हाल कीअं ठहंदी वञ तूं अल्लाह सां ठहराव कर सॼी दुनिया तुंहिंजे कदमनि में किरी पवंदी वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मूं अर्ज़ पे कयो त इहो सुबुह जो टाइम तुंहिंजे लाइ बरकतुनि जो टाइम आहे ऐं जे तूं चाहीं थो न सॼो ॾींहुं तुंहिंजो ख़ैर वारो गुज़रे जेका रोज़ी करी उन में बरकत पवे ॿुधायां अमल ॿुधायां तोहफ़ो थो ॾियां हिन महफ़िल जो तोहफ़ो इंशाअल्लाह जे अमल कंदे मूंखे यकीन आहे मुंहिंजो दिलबर नबी सचो आहे मुझे मुस्तफ़ा जो हर कौल सचो सुबह जो सवेर जॾहिं महिल उथी न कमकार जे लाइ वञी तो दुकान वारो आहीं वापारी आहीं हारी आहीं साईं मुंहिंजा ताजिर आहीं कहिड़ो बि कमु अथई निकिरी तो नौकरी वारो आहीं मास्तर आहीं सरकारी गवर्नमेंट जी नौकरी अथई मुलाज़िम आहीं नौकरी जे लाइ वञी तो वञी न सुबुह जो सवेर घर खां निकिरण वक़्तु कुझु पंहिंजे हाल सारू ख़ैरात करे पोइ निकिरंदो 10 रुपया 20 रुपया 50 रुपया 100 रुपया जेका तुंहिंजी पहुच आहे जेका तो वटि आहे पहुच आहे पंहिंजे हाल सारू अल्लाह जी राह में ख़ैरात कर पोइ कम ते वञ ॾिस त अल्लाह कीअं थो बरकतूं तोखे अता फ़रमाए इंशाअल्लाह माण्हू कमाए त थो बुज़ुर्ग हुयो तुर्की जो यूनुस एमरे रहमतुल्लाह अलैह यूनुस एमरे पंहिंजे मुर्शिद वटि वियो मुर्शिद नंढो ॿार हुयो सगीर ॿार हुयो यूनुस एमरे नंढड़ो ॿार हुयो त बुज़ुर्ग वटि वियो अन्न वठण जे लाइ ॾुकर पइजी वियो हुयो अन्न वठण जे लाइ वियो त मुर्शिद जे आस्थाने ते अन्न वठी अचां बुज़ुर्ग फरमायसि त पुट अन्न खपई या बरकत खपई सगीर हुयो यूनुस एमरे नंढड़ो हुयो चई अन्न खपई या बरकत खपई हिनखे सम्झ में न पई अचे ॻाल्हि चए थो साईं बरकत नंढड़ी हूंदी आहे वॾी हूंदी आहे बरकत नंढी हूंदी आहे वॾी हूंदी आहे बुज़ुर्ग फरमाया बरकत तमामु नंढड़ी हूंदी आहे हिन चयो त हाणे नंढड़ी शइ छा कंदो माण्हू बचा ॿार ॻोठ वारा बुख था मरनि अन्न खणी वञा न चई केवला मूंखे अन्न ॾियो मूंखे अन्न ॾियो अन्न खणी आयो अध ते पहुतो चई त थी सघे थो त इहा बरकत हीरे ऐं जवाहर वांगुरु हुजे सोन जे टुकड़े वांगुरु हुजे नंढड़ी शइ क़ीमत वॾी चओ सुभान अल्लाह वरी वापसि मोटियो पंहिंजे मुर्शिद वटि आयो ताबतुक एमरे रहमतुल्लाह अलैह वटि अचे चई क़िबला मूंखे अन्न वठो मूंखे बरकत अता फरमायो साईं फरमायो त पुट बरकत अहिड़ी शइ आहे जेका कणनि खे खरारनि में तब्दील करे छॾींदी आहे सम्झो था हले कोन था सम्झो ओ इहा बरकत तॾहिं मिलंदी जॾहिं अल्लाह जी राह में ख़ैरात कंदे रब जी राह में ॾींदे हारी आहियो ज़मींदार आहियो अन्न लहे थो अन्न लहे त अव्वल उशर कढंदा कयो अल्लाह जो हिस्सो कढंदा कयो ॾहीं पती अल्लाह जे हिस्से जी कर्ज़ पोइ लाहियो साईं मुंहिंजा हारी जो हिस्सो पोइ कढो पंहिंजो हिस्सो पोइ कढो अव्वल अल्लाह जो हिस्सो कढणो आहे उन पंहिंजे ज़मींदारी मां ॾहीं पती अल्लाह जी राह में ख़ैरात कयो पोइ इहो अन्न खणी वञी घर ॾे ॾिस तोखे बरकत न पवे ॾोहारी तुंहिंजो ॾंड ॾो मां भरे ॾींदुसि जेको ॾंड चवंदे मां भरे ॾींदुसि छो त मदीने वारे साईं ते मूंखे यकीन आहे महबूबन फरमायो जेको उशर ॾे उन जी ॿनी ॿुॾण खां सड़न खां उन जे कारोबार में चोरी खां मां अल्लाह जी हिफ़ाज़त में थो ॾियां जेको रब जो हिस्सो पंहिंजे माल मां कढंदो आहे सम्झो था हले कोन था सम्झो खीसे मां कढणु ॾुखियो आहे न खीसे मां माल कढणु वॾो औखो आहे चमड़ी वञे पर दमड़ी न वञे हो कंजूस हुजे सो मरे पियो साह पियो वञेसि चई पुट किथे आहे मुंहिंजो चई पुट पासे में बीठो अथई हे धीउ किथे आहे फिलाणी उहा बीठी आहे चई बाबो किथे आहे चई बाबो बीठो आहे अम्मा बीठी आहे चई सभु बीठा पासे वारो कमरो वरी पिणे पासे वारे कमरे में पखो वरी पिणे जे लाइ थो हले पियो छा वञो पखो बंदि करे अचो बिल महांगा थी विया आहिनि मरण वक़्तु बि बिल जी यादगिरी कंजूस माण्हू दुनिया जो फिकिर दौलत जो फिकिर पुट तू सखी थी अल्लाह जी राह में ॾियण वारो थी इंशाअल्लाह खोट कोन ॾिसंदे ऐं ख़ैरात करण जो भले में भलो वक़्तु सुबुह जो हूंदो
ओ यो फजर जो टाइम हो जाए हजरत अमर बिन अख्तब तो फरमाए मदीने वारे साईं जी दरबार में आया। वाह अमर तुझो शान, वाह अमर सुबह जी लहर थदड़ी हवा ऐं सुबह जो पहर मलाइकन जो नुज़ूल वरी दीदार मुस्तफ़ा हुयो। ॿुधा केॾो भलो वक़्तु हूंदो हुयो। चओ सुभान अल्लाह। हूअं त मदीने वारे जो दीदार 24 कलाक बाइस निजात ऐं बाइस बरकत आ, पर चवे तो सुबह जो खास परे का पंध करे हरम में ईंदा हुयासीं नबी जी दरबार में। जो सुबह जो ॾिसी वेंदा हुयासीं त सॼो ॾींहुं असांजो फरहत सां गुज़री वेंदो हुयो। चओ सुभान अल्लाह। ॾिठनि ॾिसण वारनि ईअं चयो जेको मुंहिंजो मुर्शिद दिलबर साईं पुकार कई। छा थो चवे? ओ जाने जाना ओ शाहे शाह, ओ जाने जाना ओ शाहे शाह, जगन में तुझो जवाब नाही। हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा, हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा, ये गुलन में गुलाब नाही। जमाल तुझो कमाल तुझो, खुदा कयो खुश खिसाल तुझो। सदियन का साईं हयात आई, सदियन का साईं हयात आई, घटियो न तुझो शबाब आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि, मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि। हजरत अमर बिन अख्तब तो फरमाए फज्र नमाज मदीने वारे साईं सा पढ़ी सी। साईं जन नमाज पढ़ाए साईं दल मिंबर हबीबन फरमायो मिंबर लगायो। अज मां तव्हां के तकरीर थो ॿुधायां। सुभान अल्लाह। मदीने वारा साईं मिंबर ते वेठा। फखतबना हदरत ज़ुहर, मदीने वारे साईं तकरीर शुरू कई। फज्र खां वठी जो तकरीर कयन, फज्र जो खिताब शुरू थियो त ज़ुहर नमाज थी वई। ज़ुहर नमाज ताईं तकरीर कंदा रहा। जेके वेठा हुआ से वेठा रहा, तकरीर ॿुधंदा रहा। हे मूंखे 11 बजे जी तकरीर शुरू कई दम त 12 थिया आहिनि। मां हींअर ई थकिजी पियो आहियां हिकिड़े कलाक में। तव्हां बि थकिजी पिया आहियो। ॾिसां थो पियो मां हाणे त सुभान अल्लाह जब ज़ोरिया मज़े थी चवराइणी पवे। सुभान अल्लाह। अल्लाह ख़ुशि रखंदो। तवज्जो, असांजो हाल इहो आहे। फज्र जो तकरीर शुरू कई अथन त ज़ुहर थी वई, पर तकरीर ख़त्म न थी आ। फनज़ल, महबूब मिंबर तां लथा। फसल्ला, उथी ज़ुहर नमाज पढ़ाइन। सुम्मा सैदल मिंबर, वरी मिंबर ते चढ़िया। वरी फखतबना, वरी तकरीर शुरू कयन। हत्ता हदरतिल असर, टिपहरी नमाज थी वई। टिपहरी ताईं वरी तकरीर फरमाई अथन। वरी महबूब टिपहरी नमाज पढ़न। टिपहरी खां पोइ वरी तकरीर फरमायन, वरी खुतबो ॾिनन। टिपहरी खां पोइ सिज लथो थियो। हत्ता ग़रबत शम्सो, सिज लहण ताईं मदीने वारा साईं खिताब कंदा रहा।
फजर खां वठी मगरिब ताईं, सिज उभरण खां सिज लहण ताईं मदीने वारे साईं तकरीर फरमाई। फ़अख़बरना, हज़रत अमर खे चयो वियो कहिड़ी तकरीर कयनि, इन में छा ॿुधायुनि, कहिड़ियूं शयूं ॿुधायनि। हज़रत सैयदना अमर तो फरमाए त अख़बरना बिमा कान व बिमा हुआ काइनुन फ़अअलमुना अहफ़ज़ुना। मदीने वारे साईं सब कुछ ॿुधायो जेको थी चुको, सो बि न तकरीर में ॿुधायनि, जेको थियण वारो आहे क़यामत ताईं सो समूरो असांखे सेखारियो ॿुधाए छॾियुनि। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेको असां ॼातोसीं, यादि कयोसीं, जेको यादि थियो नसीब में हुयो, पर मदीने वारे सभु कुझु ॿुधाए छॾियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा त ज़बान आहे मदीने वारे साईं जी, इल्म सेखारण। ॾिसो मूं ॿुधायो पे शुरूआत हितां कई आहे त इल्म सिखो त सेखारियो बि ईअं सेखारियो जीअं मदीने वारे साईं सेखारियो आहे। सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मदीने वारे जे इल्म जी वंड अज भी हले पई। अज भी मदीने वारे साईं जो इल्म जी विरासत हले पई। इन मदरसन जी सूरत में, इन दीनी दरसगाहुन जी सूरत में, मदीने वारे साईं जे दीन जे इल्म पढ़ण पढ़ाइण वारन जी सूरत में अज भी मुझे दिलबर नबी जे इल्म जी खैरात जो वंडो हली रहो आ। मुझा दोस्तो, तांगे वंडो खपे कि न खपे? मदीने वारे जो वंडो खपे कि न खपे? कंहिंखे कंहिंखे खपे? ये न जो तकरीर जो असर थियो आहे असां मदरसे जी इल्म में मदद कयूं न, पर तहां जो हक़ आहे। असां पढ़ूं नथा, भला टाइम ना है मदरसे में वेहण जो, पर जेके पढ़न पिया उन्हनि जा त मददगार थियूं न, जेके पढ़ाइन पिया उन्हनि जा त ख़ैर ख्वाह थियूं न। मदीने वारे साईं फरमायो त कुरान जा हाफिज़ ऐं दीन जा आलिम सब खां पहिरियां जन्नत में वेंदा। पर ॿुधो, उन्हनि आलिमन ऐं इल्म वारन अमल वारन खां बि अॻ में उहे जन्नत में वेंदा जेके इन्हनि आलिमन जी माली मदद करण वारा आहिनि, जेको पंहिंजो माल पंहिंजो पैसो इन दीन जे इदारनि में दीन जे इल्म पखेड़न वारन ते खर्च कन था। मुझे दिलबर नबी फरमायो अल्लाह रब्बुल इज्जत आलिमन का भी अग में उन्होंने सखियुन के जन्नत में दाखिल फरमाईंदो। वरी जो सुभान अल्लाह। तो के जन्नत खपे? क़यामत जे ॾिहाड़े ते सभई अर्ज कंदा या रसूल अल्लाह मदद कर। उते अर्ज कंदा मेहरबानी कर। सुभान अल्लाह। जे लतीफ साईं अर्ज कयो आहे, चओ सुभान अल्लाह। भिट जे घोट अर्ज कयो, गायो त साईं मुंहिंजा ससु ऐं पुन्नुअ खे अथई, पर अर्ज वो आशिकन वारो कयो अथई। चओ सुभान अल्लाह। तो ॿुधायां चे तो पेरे पवंदी सान चवंदी सान। लतीफ जे पाड़े में वेठा आहियो, लतीफ खे न पढ़ा त इहो मां पाण सां ज़्यादती कंदुसि। पेरे जी ओ पेरे पवंदी सान चवंदी सान, रही वञ रात बंभोर में अल्लाह अल्लाह, रही वञ रात बंभोर में। ऐं उठत आर्य जाम जा हो अल्लाह अल्लाह, उठत आर्य जाम जा
सरतियूं जाम जा भेनर जाम जा जेडियूं जाम जा हाय वागूं वठंदी सां न चवंदी सां ओ वागूं वठंदी सान चवंदी सान रही वञ रात बंभोर में अल्लाह अल्लाह रही वञ रात बंभोर में अदियूं अब्दुल लतीफ चे हो अल्लाह भेनर गोट लतीफ चे सोना ॿिया बि घणा पर मुंहिंजो पुनो सिर सभिनि में चांगे ते चढ़ी करे ओ कंदो वड़ विलियन मथा माज़ूरन होत धरींदो हथड़ा अल्लाह ला ला ओ जिए लतीफ सरतियूं शाह लतीफ चे ओ अल्लाह अदियूं अब्दुल लतीफ चे भिट जो लतीफ चे सुहिणो लतीफ चे है जेडियूं लतीफ चे है लोचे लहंदी सा न चवंदी सा अल्लाह लोचे लहंदी सा न चवंदी सान रही वञ रात बंभोर में अल्लाह अल्लाह रही वञ रात चओ सुभान अल्लाह ये अर्ज़ इल्तिजाम त आशिक कंदा रहंदा पर क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मदीने वारो ख़ुदि हिकिड़नि आशिकनि खे ॻोल्हींदो चओ सुभान अल्लाह अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह महबूब फरमाइंदो ओरे आ मुझे दीन जी खिदमत करण वारा ओ मुझे महबूब मुस्तफ़ा करीम जे दीन जी प्रचार करण वारा मुझे दीन जो पैगाम पहुंचाइण जे ला मदद करण वारा ओरे आ तू मुझे दीन जो खैर ख़्वाह थे अज ओरे आ त तोखे सीने सां लाया पाण सां गॾाए जन्नत में वठी वञा पुट तव्हां बि दीन जा मददगार थियो दीन खे पखेड़न वारा थियो हिकड़ी हदीस पढ़ी आहे त 1.25 कलाक गुज़री वियो आहे समझो था तो सखी उहो आहे जेको इल्म पढ़े ऐं ॿियनि खे पढ़ाए सखी थींदो या कंजूस थींदो अल्लाह ताला शाल असांखे सखी बनाए रब मदीने वारे जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल मंज़ूर फरमाए साईं क़िबला सईद दुआ फरमाए सलाह सलाम मुस्तफ़ा जाने रहमत शम्ए बज़ में हिदायत पे काश महशर में जब उनकी आमद हो भेजे उनकी शौकत पे लाखों सलाम मुझसे खिदमत के कुदसी कहीं रज़ा मुझसे खिदमत के कुदसी कहीं रज़ा मुस्तफ़ा जाने रहमत पेला अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم या अल्लाह ने महफिल जो सवाब महबूब दरबार में पेश करना कबूल फरमा महबूबा जी सारी उम्मत के पेश करना कबूल फरमा हुजूर गौस पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी दरबार में पेश करना कबूल फरमा या अल्लाह भिटनी बादशाह दरबार में पेश करना कबूल फरमा
मुझा मौलाए करीम जिन दोस्तन ही प्रोग्राम कया जेकी भी जमायत आई आ सभिनी जा मिट माइट अजीज दोस्त रिश्तेदार जेके बे दुनिया में रहलत करे सभिनी जुर्मन के पेश कंदा कबूल फरमा। या अल्लाह महबूब जे मीलाद जे सदके न गोठ ते न इलाके ते पंजू बरकतू रहमतू नाजिल फरमा। ज़मीनी आसमानी मुसीबतुन का पनाह अता फरमा। ज़मीनी आसमानी बलाउन का महफूज फरमा। बीमारन के शिफा अता फरमा। या अल्लाह कर्जदारन के कर्जन का निजात अता फरमा। बे औलादन के औलाद जी नेमत सा नवाज। बेरोजगारन के रिज़्क़ हलाल जी रोजी नसीब फरमा। मुझा मौला जिन दोस्तनी प्रोग्राम कराया जेकी भी जमायत आई आ सभिनी जे रिज़्क़ में रोज़ी में इल्म में उम्र में इज्जत में बरकत अता फरमा। सभिनी जे जान माल दोस्तन बचरन जी हिफाजत फरमा। या अल्लाह असां जे बचरन के बाअमल हाफिज़ कुरान आलिम दीन बना। या अल्लाह महबूब मदीने वाले साईं जी ग़ुलामी नसीब फरमा। महबूब जे अहल बैत महबूब जे बचरन महबूब जे असहाब हुस्न दस्तगीर जी दामन नसीब फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। मुझा मौलाए करीम तव्हां सब दोस्तों दुआ फरमायो अल्लाह ताला साईं दिलबर साईं के सेहत कामिल आजिला नसीब फरमाए। या अल्लाह साईं के तंदुरुस्ती वाली ज़िंदगी अता फरमाए। या अल्लाह मरहुम ग़ुलाम नबी जे कब्र जे मथा रहमतू बरकतू नाज़िल फरमा। महबूब जी शफ़ाअत नसीब फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सल्लल्लाहु अलैहि व सल्लम।